स्टूडेंट वेलफेयर ऑर्गेनाइजेशन तरफ़ां नौशहरो फिरोज़ में सेल्फ असेसमेंट टेस्ट मुनक़िद कई वई, जंहिंमें नौशहरो फिरोज़ ज़िले जे तक़रीबन 20 स्कूलनि जे 300 शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि हिसो वरितो। जसुलाणी इंतज़ामिया जंहिं हीउ प्रोग्राम कयो आहे, हिन सां ॿार जो जेको दिमाग़ु आहे उहो खुलंदो। टेस्ट जेका थींदी हींअर ई हुनखे उहो ख़बर पवंदी त टेस्ट कहिड़े नमूने जी थी थिए, कीअं थी थिए, त इहो अॻिते हली ॿारु गेन कंदो। माशाल्लाह, हीउ तमामु बहितरीनु टेस्ट आहे ऐं ॿारनि में हिकिड़ो उत्साह पैदा थींदो, ॿारनि में हिकिड़ो शौक़ु पैदा थींदो पंहिंजे अॻिते वधण जे लाइ। ही सोसाइटी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन फॉर दी स्टूडेंट्स ॾाढो बहितरीनु स्टेप वरितो आहे। लास्ट ईयर थियो हुयो। स्टूडेंट्स जे लाइ ॾाढो बहितरीनु चांस आहे त उहो अॻियां अचनि ऐं पंहिंजी नंढी एज में ई कुझु अहिड़ियूं शयूं सिखनि जेके उहो अॻिते हली इंटर खां बाद में सिखंदा आहिनि। मां पाक पब्लिक स्कूल नौशहरा फिरोज़ 7th क्लास जो शागिर्दु आहियां। असांखे ॾाढो मज़ो आयो, असांजी नॉलेज इंक्रीज़ थी ऐं असांजे हीअ नौशहरा फिरोज़ में अहिड़ा जेके इवेंट्स थींदा त असांजी नॉलेज इंक्रीज़ थींदी। हीअ जेकी सेल्फ असेसमेंट टेस्ट थी आहे, असांखे ॾाढो मज़ो आयो आहे। हिन में असांजी नॉलेज इंक्रीज़ थी आहे। असां हिननि खे एप्रिशिएट था कयूं। हमेशह ई नौशहरा फिरोज़ में प्रोग्राम थींदा रहनि जीअं असांजी नॉलेज इंक्रीज़ थींदी। ग्रेड जे हिसाब सां माना हिकिड़ी टेस्ट ऑर्गेनाइज़ कई वई हुई। इन में ऑलमोस्ट माना 300 खां अबो शागिर्द आहिनि जिन माना टेस्ट में पार्टिसिपेशन कई आहे। ऐं माना शागिर्दनि जो हिकिड़ो जेको जोश हुयो उहो मां ज़ाहिर पियो थिए त माना हिननि हिकिड़ी सुठी परफॉर्मेंस कई आहे। नौशहरे फिरोज़ मां हिकिड़ी असांखे सुठी मोट मिली आहे एंड ॿी इहा मां सपोर्ट कंदुसि त पंहिंजो अगरि असांखे इहा ई मोट मिली, इहा ई सिंध जे हर कुंड कुड़छ में तालीम जो असां परचम जेको लहिरायूं पिया, इहो अॻिते हली लहिराए हलंदासीं त असांजा नौजवान सिंधी जेके आहिनि, नौजवान जेके बि आहिनि उहे अॻिते वधनि। सेल्फ असेसमेंट टेस्ट जो असांजो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त ॿारनि खे असां उहा अवेयरनेस ॾियूं जेकी प्रीवियस लाइफ में असांखे न मिली सघी हुई। जीअं त जॾहिं असांजो ॿारु जेको मैट्रिक क्लास ताईं ईंदो आहे या इंटर ताईं ईंदो आहे न, उन्हनि खे सिर्फ़ु इहा शइ ख़बर हूंदी आहे त मूंखे डॉक्टर थियणो आहे, इंजीनियर थियणो आहे। पर उन्हनि खे हिननि प्लेटफॉर्म जे थ्रू असां इहे मैसेज ॾियणु चाहींदा आहियूं, इहे शयूं सेखारणु चाहींदा आहियूं त इंजीनियरिंग खां अलावा, डॉक्टरी खां अलावा ॿियूं काफ़ी फील्डूं आहिनि जंहिंमें अवेयरनेस आहे ऐं काफ़ी ॿिया फ़ाइदा आहिनि तव्हांजे लाइ। हिन क़िस्म जे सरगर्मियुनि सबबि शागिर्दनि तोड़े शागिर्दाणनि में न रुगो ख़ुदि एतमादी वधे थी, पर उन्हनि जे इल्म ऐं ॼाण में पिणु इज़ाफ़ो थिए थो। कैमरामैन फराज़ मेमन सां गॾु काज़ी ज़ुल्फ़कार, KTN न्यूज़, नौशहरो फिरोज़।